अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद है सब ठीक हूंदा। दोस्तों जो कि हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंगर शाहिद बबर ऐं फ़हीम बाबर जी जेका नई वीडियो वायरल थी रही आहे उन जे बाबति तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि। छो त हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि काफ़ी सोशल मीडिया ते गर्दिश कनि पियूं ऐं काफ़ी अफ़वाह हलनि पिया। सो अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदुसि त सिंगर शाहिद बबर ऐं सिंगर फ़हीम बाबर जा पाण में कहिड़ा तालुकात हुया, उन जे बारे में तव्हांखे अॼु सॼो कुझु ॿुधाईंदुसि। सो महिरबानी करे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हिन चैनल मोहम्मद यासीन शरबुलुज ते नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल मोहम्मद यासीन शरबुलुज खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त सिंगर शाहिद बबर पंहिंजे बयान में इहो चयो आहे त मुंहिंजो फ़हीम अली सां को बि तालुकात न आहे ऐं जीअं त हू आयो हो। ऐं इन खां अलावा शाहिद बबर चयो आहे त मुंहिंजो फ़हीम अली सां को तालुकात न आहे ऐं फस्ट डे मूंसां पहिरें ॾींहुं मिलणु आयो हुयो ऐं मूंखां शागिर्दी जो सॻो ॿधाइणु आयो हुयो ऐं मूं जीअं त हुनखे शागिर्दी जो सॻो ॿधो ऐं उन खां बाद में मुंहिंजनि अखियुनि फ़हीम खे न आहे ॾिठो। दोस्तों जीअं त हिन शाहिद बबर चयो आहे त मुंहिंजो हिन सां को बि तालुकात न आहे ऐं मां अहिड़ो माण्हू न आहियां ऐं मुंहिंजे बारे में ग़लति अफ़वाहूं हलायूं पियूं वञनि ऐं या कूड़ी ख़बर आहे जेका मुंहिंजे ख़िलाफ़ु हलाई वई आहे। दोस्तों सिंगर शाहिद बबर इहो चयो आहे त हीअ जेका मूं ते चुगली लॻी आहे इहा पंहिंजी संगत मां ई लॻी आहे ऐं अक्सर संगत अहिड़ी हूंदी आहे जेका इहा कोशिशि कंदी आहे संगत असांजो को दोस्त अॻिते न वधी सघे। दोस्तों शाहिद बबर इहो चयो आहे त ख़ुदा मूं ते अहिड़ा इल्ज़ाम न हया वञनि ऐं मां अहिड़ो माण्हू न आहियां ऐं मूंखे ऐं फ़हीम खे बदनाम कयो पियो वञे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका वीडियो हुई इहा कूड़ी हुई, फेक हुई ऐं न हिन में फ़हीम हुयो न ई वरी शाहिद बबर हुयो ऐं इहा जेका वीडियो आहे इहा ग़लति कूड़ी आहे ऐं इन में शाहिद बबर न आहे। दोस्तों इहो अॼु जी वीडियो उमेद आहे त अॼु जी वीडियो मां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़े वीडियो लाइ असांजे हिन चैनल मोहम्मद यासीन शरबुलुज खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं शेयर कंदा।